क़यामत ज़रूर ईंदी। हज ख़ुतबे में चयो वियो आहे त क़यामत ज़रूर ईंदी, कंहिंखे शक न करणु घुरिजे। तौहीद ते अमल करणु हर ईमान वारे जो फ़र्ज़ आहे। मुसलमान हर मुसीबत में सब्र ऐं अमन जो दामन न छॾनि। अल्लाह ऐं इंसान जो तालुक़ निजात सां ज़रियो आहे। अल्लाह ताला जी नेमतुनि मां फ़ाइदो हासिल करे शुक्र अदा कयो वञे। कंहिंखे बि अल्लाह ताला जे शरीक न कयो वञे। तक़वा अख़्तियार करणु ईमान वारनि जो शान आहे। हमेशह सच ॻाल्हाए ग़लति बयानी खां पासो कयो वञे। मुसलमाननि खे नुक़सान पहुचाईंदड़ अमल खां पासो करणो पवंदो। ज़ुल्म ऐं नाशुक्री कंदड़ क़ौमुनि खां नेमतूं खसी वियूं आहिनि। लखे हज पांडीरनि तरफ़ां हज जे अज़ीम रुकने वक़ूफ़ अरफ़ात जी अदायगी। हर पासे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जूं सदाऊं। मस्जिद निमरा में ॿीहर ऐं ॿेपहरी ऐं टेपहरी जी निमाज़ जी अदायगी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त नींगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थियण ते ॻणती आहे। कचे में अमन अमान क़ाइमु करण लाइ सिंध सरकार तमामु घणो कमु कयो आहे। अमन अमान जूं हालतूं बहितर थियूं आहिनि। धाड़ीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। कचे जे इलाइक़े में अवाम खे सहूलियतूं फ़राहम करण लाइ तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां ॾहरकी दरबार जे गादी नशीन साद राम जे लाॾाणे ते ताज़ियत। सिंध तरफ़ां ख़रीफ़ में पाणी जे हिसे मां घटिताई। चश्मा ऐं टीपी लिंक कैनाल में छोड़ जारी रखण ते एहतजाज। पीपी सिंध जे सदर निसार अमन खोड़े जो चवणु आहे त इरसा ख़रीफ़ जी मुंद लाइ सिंध जे हिसे मां 27% घटिताई कई आहे। पाणी जे हिसे मां कंहिं बि क़िस्म जी घटिताई न कई वई आहे। ज़रई पैदावार में 67% ॾींदड़ सिंध खे पंहिंजे जाइज़ हिसे खां महरूम छो पियो कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे सिंध जे हिसे मां पाणीअ जी कटौती जो नोटिस वठणु घुरिजे। पाकिस्तान ऐं चीन विच में स्ट्रेटेजिक सहकार वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ख़िते में अमन क़ाइमु करण लाइ चीन जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। चीन दुनिया लाइ पैरवी करण जो जोॻो मॉडल आहे। मुआशी ताक़त में संदसि को बि मट नाहे। सदर शी जिनपिंग जी क़यादत में महिनत ऐं मुसलसल कोशिशुनि सां उरूज जी बुलंद तरीन सतह हासिल कई आहे। चीन गुरबत ऐं बेरोज़गारी जे ख़ात्मे लाइ दुनिया लाइ हिकु मिसाल आहे। पाकिस्तान में चीन वांगुरु हिकु नंढे मुआशी मॉडल खे लागू करे पंहिंजा टारगेट हासिल कया वेंदा। अमरीका खे ख़िते में वधीक अॾा क़ाइमु करण जो मौक़ो न मिलंदो। नार जूं रियासतूं हाणे अमरीकी अॾनि लाइ ढाल न थींदियूं। अल्लाह अकबर अहिड़ो नारो आहे जंहिं मुसलमाननि ऐं वेढ़ाकनि मुजाहिद नौजवाननि विच में लाॻापनि खे मज़बूत कयो आहे। मुसलमाननि में इतिहाद ईरान खां लबनान, फ़लस्तीन, इराक़ ऐं शाम ताईं शामिल ताईं आहिनि। अफ्रीका, यमन खां पाकिस्तान ऐं दुनिया जी समूरनि आज़ाद क़ौमुनि ताईं पखिड़ियल आहे। सहूनी महाज़ पंहिंजे कमज़ोर ऐं पुॼाणी जे मरहलनि तरफ़ वधी रहियो आहे। ईरानी इनक़लाब ख़िते में परॾेही असर खे घटि कयो। मुस्तक़बिल जे इस्लामी तहज़ीब मुसलमाननि जो गॾियल टारगेट हुअणु घुरिजे। ईरानी सुप्रीम लीडर मुज्तबा ख़ामनाई। ईद उल अज़हा में बाक़ी हिकु ॾींहुं हुअण सबबि मालपड़ियुनि में रौनकूं उरूज ते पहुची वियूं। सुन्नत इब्राहिमी अदा करण लाइ उठ, ढगनि, बकरनि तोड़े ॿियनि जानवरनि जी ख़रीदारी जो सिलसिलो तेज़। ख़रीदारी जो आख़िरी ॾींहुं हुअण बावजूदि अघनि में लाथ न अची सघे। रेलवे स्टेशन्स ते मुसाफ़िरनि जूं क़तारूं। बसियुनि जे अॾनि ते बि ॿीह ट्रांसपोर्टनि भाड़नि में बीहण ते इज़ाफ़ो करे छॾियो। पंहिंजे प्यारनि सां ईद मल्हाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में पहिरीं वनडे मैच 30 मई ते खेॾी वेंदी। ऑस्ट्रेलवी कप्तान मिचेल मार्श ज़ख़्मी थियण सबबि सीरीज़ मां ॿाहिरि।